अजायो वॾा थियासीं। जॾहिं नंढा हुयासीं त वॾे थियण जी ख़्वाहिश हुई, हाणे जॾहिं वॾा थिया आहियूं त नंढे थियण जी हिकिड़ी वॾी ख़्वाहिश आहे ज़िंदगी। चऊं था त काश वॾा न हुजूं हा, नंढा ई रहिजी वञूं। जॾहिं ₹1 जो लॻड़ उॾंदे ॾिसंदा हुआसीं त ॻोठाणा छोकिरा सभु 2-2 किलोमीटर उन हिकिड़े लॻड़ जे पोयां भॼी लॻड़ हासिल करण जी कोशिश कंदा हुआसीं। उहो सिर्फ़ु हिकु लॻड़ न, हिकिड़ो वॾो मुक़ाबिलो हूंदो हो, चैलेंज हूंदो हो त इन लॻड़ खे हासिल मां कयां। कूड़ो नोट दुकानदार वटि हलाए ईंदा हुआसीं त वॾी ख़ुशी थींदी ऐं पाण खे हिकिड़ो वॾो होशियारु सम्झंदा हुआसीं त अॼु मां फलाणे चाचे जी दुकान ते रुपयो नकुली ॾेई शइ वठी आयुमि। नंढे हूंदे जॾहिं बि जहिड़ा थींदा हुआ त लठ कुहाड़ी बंदूक न खणबी, सिर्फ़ु उन ॿार खे एतिरो चयो वेंदो हो त मां वञा थो तुंहिंजे पीउ खे दाह ॾियां। उते ई ॿारनि जो जहिड़ो ख़तमु। जॾहिं को ॻोठ में पली चाढ़ींदो हुयो त सॼे ॻोठ में ख़ुशबू हूंदी हुई, बासमती चांवर हूंदा हुया, हिक ॿिए सां मुहबत जो अहिड़ो इज़हार हूंदो हुयो त उहा भाॼी थोरी थोरी करे बि सभिनी खे माण्हू पुॼाईंदो। जॾहिं लस्सी वठण वेंदा हुयासीं त उहा कुराड़ी अमड़ लस्सी सां गॾु असांखे मखण जो चाणो बि नंढड़ो विझी ॾींदी, उहो त मानी मखे सणभो करे खाओ। पाउ खीर वठंदा हुआसीं त अधु किलो थी वेंदो हो। अगरि को ॻोठ में महिमान ईंदो हुयो पंहिंजी फैमिली सां त फौरन उन घर वारे खे चवंदा हुआसीं त महिमाननि खे ईअं न छॾिजो, महिमाननि खे असां वटि ज़रूरु वठी अचो। महिमाननि खे वठी अचण सां नयूं नयूं सुठियूं रिलियूं विछाईंदा हुयासीं, नओं साबुण कढी फौरन वाशरूम में रखंदा हुयासीं, नओं टुवाल उन लाइ निकिरंदो हुयो। सॼी राति कचहरी हूंदी हुई, एॾी लालच न हूंदी हुई, कुझु न हूंदे बि तंहिं महिल हर गंज हुयो, गुरबत हूंदे बि दिलनि जा वॾा पावर हूंदा हुया। ऐं उहे महिमान जॾहिं मोकिलाए वञण लॻंदा हुआ त सॼे ॻोठ जूं अखियूं आलियूं हुयूं। ऐं महिमान वञण वक़्तु कंहिं ॿार खे सॾु करे ₹1 जो नोट ॾींदो हुयो त सॼो ॻोठ हुन ते परेशान, न ॾे महिमान खे, चवंदा हुआ न ॾे, ॿार खे न ॾे। ऐं हू ज़ोरीअ उन ॿार खे सॾु करे मथे ते हथु घुमायो, ख़र्ची हुनखे ॾींदो। अॼु त अहिड़ो ज़मानो थी वियो आहे, महिमान अचनि था सभु कुझु खाइनि था, अॼु बि उन्हनि जी ख़िदमत थिए थी, पर जेको दिलि जो सुकून आहे उहो कोन्हे। ॻोठाणे माहौल में जॾहिं कुझु बि न हूंदो, महिमान खे लस्सीअ जो गिलास पाणी विझी लूणु विझी झारो करे महिमान खे चांवरनि जी मानी मखण सां मखियल ॾींदा हुआसीं, महिमान ख़ुशि थी वेंदो। चांहि जो त को रवाज न हूंदो, खीर मखण वारे घर में चांहि जी कहिड़ी अहमियत हूंदी। तॾहिं था चऊं त काश नंढपिण नंढा ई हुजूं हा। जिन्हनि सां असां क्लास में छेड़ो कंदा हुयासीं, अॼु उन्हनि खे इंटरनेट ते ॻोल्हियूं था त किथे आहिनि, उन्हनि जो नालो इंटरनेट ते लिखी सर्च था कयूं त उहे किथे आहिनि। नंढपिण जो हिकिड़ो अहिड़ो तरीक़ो, सुम्हंदा हुआसीं त ख़बर न पवंदी त घर में छा आहे छा न आहे। को महिमान आयो, कंहिं दरवाज़ो खड़कायो त दर खोलणो आहे, सुकून सां सुता पिया हूंदा। ऐं अॼु त यकीन कयो त निंड बि नथी अचे। इहे मोहबतूं काश मोटी अचनि। नंढा घर हूंदा हुया, वॾी मोहबत हूंदी हुई। घर में को दाख़िल थींदो हो त नंढे घर जे करे सभिनी जी दीद उन ते पवंदी हुई। कंहिंखे बुखार थींदो हुयो त सॼे घर खे ख़बर पइजी वेंदी। मामूली बुखार में सॼो ॻोठ पुछण ईंदो हुयो ऐं न उन जो इलाज न छा, हिकिड़ो काओ चांहि
हिकिड़ी का टिकी हुनखे ॾेई छॾींदा हुआ, मथां रिली विझी त हुनखे पघर निकिरी। अॼु हिकु खसीस बुखार में बि माण्हू लख खपाए थो इहे। काश असां नंढा ई हुजूं। दोस्तो, अगरि तव्हांखे पंहिंजो बचपन पसंदि आहे त हिन वीडियो खे ज़रूरु शेयर कजो, पंहिंजे उन्हनि दोस्तनि ताईं पहुचाइजो जेके बचपन में ॿारहाड़ियुनि में हुया ऐं ॿारहाड़ी जो मज़ो हुयो, ऐं हाणे जेके ॿारहाड़ी में आहिनि वण जे छांव में वेठा आहिनि। गर्मी वधी वेंदी आहे त वण जे हेठां बाटली पाणी जो हारे छिनकार करे थधी हवा ईंदी। काश असां नंढा ई हुजूं। मुंहिंजो वीडियो पसंदि अचे त शेयर ज़रूरु कजो। अल्लाह ने